केर वेंदो कुर्सी ते प्रोग्राम में सभिनी खे अस्सलाम वालेकुम। हैदर कादरी अवां खे भली कार चवे थो, जंहिं प्रोग्राम में असां सेलिब्रिटी घुराईंदा आहियूं ऐं उन्हनि खे टिनि कुर्सियुनि ते विहारींदा आहियूं। कॾहिं वज़ीर आज़म जी कुर्सी ते विहारे उन शख़्सियत जा ख़्याल ॿुधंदा आहियूं त जेकॾहिं उहो वज़ीर आज़म हुजे हा त उहा काबीना पंहिंजी उहे कीअं चूज़ कनि हा, कंहिंखे मिनिस्टर कनि हा, कहिड़ी मिनिस्ट्री कंहिंखे ॾियनि हा, या वरी जेकॾहिं कोई मर्द हूंदो आहे त औरत जी कुर्सी ते विहारींदा आहियूं त जेकॾहिं उहे औरत हुजनि हा त उहे ज़िंदगी कीअं गुज़ारनि हा, ऐं आख़िरी असां कोशिशि कंदा आहियूं त उन शख़्सियत जे नाले सां उहा कुर्सी लॻायूं। सो अॼु बि हिकु अहिड़ो बहितरीनु प्यारो महिमान, अहिड़े फास्ट दौर में तमामु मुश्किल हूंदो आहे पंहिंजो नालो पैदा करणु, अहिड़ो ई हिकु यंगस्टर जंहिं पंहिंजी क़ाबिलियत सां पंहिंजो नालो बीहारियो आहे, पंहिंजो पाण खे अॻिते आंदो आहे। सो अॼु असां वटि महिमान आहे शेरदिल गाहो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा चाल आहे? तव्हांखे असां भली कार था चऊं, केरु वेंदो कुर्सीअ ते प्रोग्राम में। माशाअल्लाह, हाणे मसइलो इहो आहे 4 कुर्सियूं थी वियूं आहिनि, 3 हूंदियूं न, हेॾे त न वेहंदे। सही ॻाल्हि इहा आहे त अॼु फ़ैसिलो इहो थींदो त केरु वेंदो कुर्सीअ ते। बाबा थोरो रुगो ईअं पासो ॾियो त ईअं न सही। सो औरत जी कुर्सी आहे अॼु शेरदिल जे लाइ सभ खां पहिरियां, ऐं उनखां पोइ वज़ीर आज़म, ऐं उनखां पोइ शेरदिल जी पंहिंजी कुर्सी आहे। सो मां दावत ॾींदुसि शेरदिल खे। हालांकि अॼु त ईअं हुजणु घुरिजे आहे केरु वेहंदो स्टूल ते, पर कुर्सी आहे शेरा, छो त शेर असांजो तमामु प्यारो दोस्त बि आहे। तव्हां जज़्बाती न थियो, कॾहिं कॾहिं इहे कुर्सियूं असांजे हवाले थी वेंदियूं आहिनि। छा आहे हाल, अॼु क्राउड न आहे न त ईअं सुठो लाफ्टर थिए हा। तव्हां बि कोशिशि कयो। अचो, औरत जी कुर्सी ते वेठो आहे शेरदिल गाहो। हाय हाय। शेरदिल गाहो जेकॾहिं औरत हुजे हा त छा वाकई हुनजो नालो शीरीन हुजे हा या शीरीन हुजे हा? शीरीन पोइ हुजे। उन जे पोयां तव्हां रहमान लॻायो, कमर लॻायो, जेको बि लॻायो उहो थी वञे। माना शीरीन, हाणे अॼु तव्हां शीरीन थी मुखातिब थियूं असां। शेरदिल गाहो जेकॾहिं औरत हुजे हा त छा बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा वठे हा? साईं बाक़ाइदा। पोइ छा करणु वञा त छो न आया हाणे? ऐं जेकॾहिं उन मां हज़ार कोई तव्हांजो कटे हा त उन कटनि ॾियो आहे? ॾिसां, जेकॾहिं पंहिंजो ई हुजे हा छोकिरो पोइ त चवां त ठीकु आहे, तूं बि रोज़ी कर, असांखे बि ॾे। न त पोइ हाणे सोशल मीडिया लॻी पई आहे, मोबाइल कढी बीह रहां, हे ॾिसो असांजा पैसा था खाइनि पिया। औरतूं त मुख़्तलिफ़ शोबनि में खोड़ साथियूं आहिनि, कमु कनि पियूं, सियासत में बि औरतूं कमु कनि पियूं, पर जेकॾहिं शेरदिल गाहो औरत हुजे हा त सियासतदाननि में कहिड़ी औरत जो साथ ॾे हा? सियासतदाननि में कहिड़ी औरत जो साथ ॾियां? हिन वक़्तु मौजूदा सियासतदान पॉलिटिशियन केरु आहे लेडी जंहिंसां शेरदिल जेकॾहिं औरत हुजे हा त चवे हिन सां मां वधीक साथ ॾेई कमु कयां? हिन वक़्तु मूंखे कोई अहिड़ा नाला ज़हन में नथा अचनि। न तव्हां सोचो, थोरा को तव्हां ऑब्ज़र्वर आहियो, तव्हां मां कहिड़ा आहे सर मूंखे कहिड़ी ख़बर आहे तव्हांजी दिमाग़ अब्बासी जेका आहे, जेका ईअं बाक़ाइदा ईअं धमाको हूंदो आहे, जंहिं महिल ॻाल्हाईंदी आहे त पिंडाल में शोर हूंदो आहे, मां पोइ बि नारा हणां। नुसरत सर अब्बासी। नुसरत सर अब्बासी। नुसरत सर अब्बासी सां तव्हां साथ ॾियो हा। औरत जेकॾहिं हुजे हा शेरदिल गाहो जी त शादी कंहिंसां करे हा? ऑप्शन आहिनि, 3 ऑप्शन आहिनि। ऑप्शन नंबर 1 आहे सोराब सुमरो। अल्लाह अकबर। ऑप्शन नंबर 2 आहे अलीगुल मला। ऑप्शन नंबर 3 आहे फ़हीम मुग़ल उर्फ़ पखी। आख़िरी ऑप्शन खां भलो हो त मां ख़ुदकुशी करे छॾियां, छो जो अहिड़ी शादीअ खां मौत भलो। बाक़ी जेके छो तव्हांखे छा फ़हीम मुग़ल सेटिस्फाई न करे सघे हा? मां या अप्रोच ते न पहुचे हा? छा मतिलबु कमज़ोर आहे, पाले केरु आहे हुनखे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मूंखे त पाले न सघे हा। तव्हां हमेशह इहो ई आहे न त जेको ॾिसण में ईंदो आहे न, हमेशह तव्हां फ़हीम मुग़ल जो कॉन्फिडेंस त ॾिसो। कॉन्फिडेंस कमु न ईंदो आहे मुंहिंजा जान। छो न ईंदो आहे जानी? कॉन्फिडेंस सां ई त कमु ईंदो आहे न। ॾिस, हिन वक़्तु फ़हीम पंहिंजो चैनल लॉन्च कयो आहे। ठीकु आहे, मां शादी कयां बि साईं, को मिट माइट जी शादीअ में जो वठी वञा। फ़हीम मुग़ल खे तव्हां रिजेक्ट करे छॾियो, बाक़ी अलीगुल मला सोराब सुमरो मां कंहिंसां शादी कयो आहे ज़िंदगीअ में? हालांकि मूंखे माना तव्हां मना कयो आहे त शादी न कयो, जेके ऑप्शन ॾिना अथव, पर जेकॾहिं गाॾो हलाइणो आहे ज़िंदगीअ जो, अलीगुल मला। अलीगुल मला? हा, छो जो पोइ सोराब सुमरे में छा फाल्ट हो? असां त यूट्यूब चैनल खोलियो आहे न ॿई गॾिजी। ठीकु आहे, अलीगुल मला सां शादी करिया जेकॾहिं शेरदिल गाहो औरत हुजे हा त? छा कयूं? औरत हुजे हा त तव्हां कहिड़नि मर्दनि खे लाइक कयो आहे? मतिलबु शेप में हिकिड़ा मर्द ॾाढी मुछूं रखंदा आहिनि, हिकिड़ा मर्द छपरी हूंदा आहिनि,
हिकिड़ा मर्द क्लीन शेव हूंदा आहिनि त लुक शेप जेको आहे कहिड़े क़िस्म जे मर्दनि जो औरत हुजे हा जेकॾहिं शेर दिलि गाहो त तव्हांखे अट्रैक्ट करे हा? मां जेकॾहिं औरत हुजां उन वक़्तु मां ॾिसां त ट्रेंड छा थो थो हले, छो जो हर कोई 10 सालनि खां पोइ ॾाढ़ियूं ख़तमु थींदियूं आहिनि, क्लीन शेव सभु घुमंदा आहिनि, वरी ॾाढ़ीअ जो ट्रेंड ईंदो आहे, सभु ॾाढ़ी रखंदा आहिनि। मां ॾिसां त इंसानु कहिड़ो सुठो आहे या जंहिंजी तबियत भली आहे। हालांकि मर्दनि में मज़ो नथो करे, औरत हुजे हा त भलो हुजे हा न, हा त तबियत हुजे, तबियत खे फॉलो कयो आहे। तबियत खे फॉलो पर कयो असां आहे वटि ऑप्शन टे आहिनि, शेप मां तव्हांखे 3 ऑप्शन ॾिना आहिनि हिननि अदा ॾाढ़ी, मुंहिंजा वाह ॾाढ़ी, ॾाढी वारे हा मुछूं त तो रखी छॾियूं इन करे इहो त ऑप्शन ई ख़तमु थी वियो। ॾाढी मुछू वारनि खे पसंदि करे हा जेकॾहिं शेर दिलि गाहो औरत हुजे हा त बिल्कुलु। अरेंज मैरिज करे हा या लव मैरिज करे हा? मां भॼी वञा, हिकिड़ो माना थोरो ज़िंदगी में माण्हू मज़ो थो वठे न, ज़लाल पियो टके जो ख़्यालु न करे हा पोयां त छा थो थिए, पोइ हिते छा थियो, अबे सां छा थियो न थियो, ॾिस न टको ख़्यालु न करे हा। माना हे जेका ज़िंदगी आहे थोरो ट्विस्ट थो हुजे न लाइफ थोरो में। ईअं खुली ॻाल्हाईंदुमि, असांजो दोस्त बि आहे, खुली ॻाल्हाईंदासीं। मां बि खुली चयो न, मां भॼी वेंदुमि। माना का शइ पोइ न साईं मां ख़बर अथई छा कयां, अगरि मूं ॾे को रिश्तो अचे हा न ऐं मुंहिंजा माइट उनखे क़बूल बि कंदा, उनजो शर्त इहो ई रखां त भॼी शादी कंदे पहिरियों, उन खां पोइ मोटी ईंदासीं। पोइ वरी जेको माहौल जुड़ंदो आहे न, भॼी विया आदि पोइ मोटी आया, पोइ मज़ो ईंदो आहे हिन माहौल में। मतिलबु भॼी शादी कयो हा, लव मैरिज कयो आहे, हिनखे लव मैरिज हा, हिनखे लव मैरिज चइबो आहे। इहा हालांकि अफ़रा तफ़री मैरिज हुजे या त लिबास कहिड़ो पसंदि हुजे हा, जेकॾहिं शेर दिलि गाहो औरत हुजे हा त लिबास कहिड़ो पाइणु पसंदि करे हा? मशरक़ी लिबास पाए हा या मग़रबी पाए हा? पैंट शर्ट पाए हा, शलवार कमीज़ पाए हा? बाबा शलवार कमीज़, असांजो जेको पाकिस्तान मुल्क आहे उन में काफ़ी डिज़ाइनूं त अची वियूं आहिनि न, हा तॾहिं थोरे या सूट पाए घुमंदी वतां। हा हा, मां बि तॾहिं हिनखे ओपन करे चयुमि मुंहिंजी पयां। न मां सम्झी वियो। ॿार घणा ॼणण पसंदि करे हा? शेर दिलि गाहो जेकॾहिं औरत हुजे हा त उनजा ॿार घणा हुजनि हा? 1-2 हुजे हा या ईअं हल हलां हुजे? हल हलां, उन वक़्तु मां पंहिंजी सिहत ॾिसां। हल हलां न हल हलां को हाणे मां को ट्रैक्टर हलियां यार ॿुधायो को बि कर, मां सिहत ॾिसां पंहिंजी त केतिरा ॿार पैदा करण खां पोइ मां सुकून सां ज़िंदगी गुज़ारे सघां थो। इश्क जेकॾहिं तव्हांखे, हिकिड़ो त शादी वारो थी वियो सुवाल, उहो त तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां कयो आहे। प्रपोज़ल अचनि हा तव्हां ॾे, मिसाल आहे 3 प्रपोज़ल अचनि था त मूंखे तोसां इश्क थी वियो आहे, उन में फ़ारूक भुट्टो आहे इश्क जो प्रपोज़ल जेकॾहिं औरत हुजे हा शेर दिलि गाहो, मुस्तफ़ा अब्बासी या उमेर भुट्टो, कंहिंसां इश्क करे हा शेर दिलि गाहो? साईं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं मां फ़ारूक खे रिजेक्ट करे उमेर खे एक्सेप्ट कंदुमि, ॼण त मां साॻे घर में वियसि, वरी इन्हनि जो पाण में जहिड़ो थींदो। टियों ऑप्शन जेको ॾिनो अथव मुस्तफ़ा अब्बासी, हो ॿुधे केरु उनखे एतिरो राति जो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां औरत आहियां, उनजी घर वारी ॿिया त भले उथी वञनि, मां काॾे वञा? पोइ त या वरी तलाक वठां अॻिते हली। इन करे मां फ़ारूक भुट्टे खे, फ़ारूक भुट्टो, बाक़ी चवंदो आहिनि पाण में ठही वञो तव्हां सोट, मुंहिंजो कंहिंसां बि न आहे। शेर दिलि गाहो जेकॾहिं औरत हुजे हा जी त औरतूं जेके मार्च कंदियूं आहिनि, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, इन नारे में मुखालफ़त करे हा इन नारे जी, या उन्हनि सां गॾु बीह हा त हा वाक़ई मेरा जिस्म मेरी मर्ज़ी? न सही, मां मुखालफ़त कयां, बाक़ाइदा मुखालफ़त कयां, घर वेही लाइव अचां त हेॾे न वञो मायूं, इहे तव्हांखे वरगलाइनि थियूं, इन रस्ते ते न वञो, पंहिंजा घर ॿार संभालियो। शेर दिलि गाहो जेकॾहिं औरत हुजे हा त औरतुनि जे हक़नि लाइ, हा हालांकि औरतुनि जा हक़ औरतूं चवंदियूं आहिनि त असांजा हक़ असांखे न मिलिया आहिनि, पर औरत जेकॾहिं शेर दिलि गाहो हुजे हा त उन्हनि हक़नि जे लाइ छा करे हा? मतिलबु फैमिलीअ जे हवाले सां जेके हक़ हूंदा आहिनि या ओवरऑल जेके औरत ज़ात जा हक़? औरत ज़ात जा हक़ मां कुझु बि न करे सघां, छो जो हिते मुंहिंजे ख़्याल में हिननि हालातनि में त मर्द पंहिंजे हक़नि लाइ कुझु नथो करे, औरत छा कंदी? वाह वाह वाह, कुझु न करे, मां छा कयां? अलाह दां ॾेई छॾिया हुनखे तवक्कुल। कुकिंग पाण करे हा? मां हाणे बि कंदो आहियां, मां औरत न आहियां तॾहिं बसि असांखे कुझु शयूं पक बि करणियूं हुयूं न त छा थिए थो मामिलो। छा कयो? औरत हुजे हा त बि करे या मर्द हा त बि करे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे। औरत जेकॾहिं हुजो हा
त कहिड़ी औलाद सभ खां पहिरियों ॼणु पसंदि कयो हा? ख़्वाहिश कहिड़ी हुजे हा? पुटु ख़्वाहिश त धीउ जी हूंदी आहे मूंखे। धीउ थिए, तमामु धीउ सां भाग ईंदो आहे, नसीब वधंदो आहे इंसान जो। ॾाढी सुठी शेर दिलि ॻाल्हि कई आहे। के बदनसीब आहिनि जेके न्याणी खे डिसलाइक कंदा आहिनि, उन्हनि जे पैदा थियण ते उहो मूड ऑफ कंदा आहिनि। सो वाक़ई इहा बदनसीबी आहे उन्हनि जी, त अलाह साईं उन्हनि खे पसंदि थो करे ऐं हो उनखे माना पंहिंजे नसीब खे ठुकराइनि था। जेकॾहिं शेर दिलि गाहो औरत हुजे हा ऐं हुनजी ज़िंदगी अहिड़ी बंदि घर में गुज़रे हा जंहिंमें उसूल आदर्श हूंदा आहिनि जंहिं फैमिली में, ऐं उते उन्हनि खे फॉलो करे हले हा या उतो उहे उसूल आदर्श टोड़े करे निकिरे हा, आज़ादु करे हा पाण खे? मां उन्हनि खे फॉलो कयां उन्हनि जे साम्हूं, बाक़ी मां बंदि कमरे में टिकटॉक ठाहींदी वतां। टिकटॉक ठाहियां उन में मां को बि माइट मिट एड न कयां। इहो ख़बर जवाबु छा हो हिन जो? इहो माना जवाबु इहो थियो त माना उसूल टोड़े हा उन्हनि जा। जॾहिं पकड़िजां त पोइ टुटंदा न पकड़िजण सां त नथा टुटनि न। मुड़ुस खे घणियूं शादियूं करण ॾे हा जेकॾहिं औरत हुजे हा त? मां त चवां जेतिरो करे सघींदो अफोर्ड कर वञे। कर वञे? हा न, मूंखे एतिराज़ ई न आहे। किथे इहो जवाबु इन त नथा ॾियो त बसि तव्हांखे खिलाइणो आहे या छा? माना न पर औरत हुजे हा त मथां फीलिंग्स ॿी हुजे हा? न इहा ई फीलिंग हूंदी आहे। जेकॾहिं मां औरत हुजां न, मां थी सघे त मां मुड़ुस खे तलाक ॾेई ॿियो मुड़ुसु कयां। चॉइस आहे न तव्हांजे हथ में। माना पेर सही न हुजे हा तुंहिंजो? न तक़रीबन न। हा न? पोइ इन ॻोठ ॾे हुजे हा तूं त माना तुंहिंजी हयाती त थोरी हुजे हा? न हयाती थोरी हुजे, ॻोठ मां थोरो टाइम हुजां। तमामु ज़बरदस्त शेर दिलि गाहो असां सां गॾु मौजूदु आहे। औरत जी कुर्सी ते वेही हुननि ॾाढा सुठा जवाब ॾिना। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ असां वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेहारे काबीना चूज़ कराईंदासीं शेर दिलि गाहो खां। त ॾिसूं था त औरत हुजे वज़ीर आज़म हुजे हा त पोइ कंहिंखे कहिड़ियूं कहिड़ियूं मिनिस्ट्रियूं ॾियो। काॾे बि न वञिजो, मूं सां गॾु रहिजो। वेलकम बैक। केरु वेंदो कुर्सी ते प्रोग्राम में? शेर दिलि गाहो वेठो आहे कुर्सी ते ऐं हिन वक़्तु औरत जी कुर्सी तां असां उथारे भाऊअ खे वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेहण जी दावत ॾींदासीं। भाउ अचो। एॾो इज़त सां था ॻाल्हायो, असां पाण ई शर्मिंदा था थियूं। अचो साईं, यकीन कयो। असांखे बि त ख़बर आहे न त तव्हां कहिड़ी ॻाल्हि ते शर्मिंदा थींदो। माना तव्हां मुंहिंजी रगस पकड़ी आहे वञे। हा सही आहे। मुसलसल मां तव्हां सां प्यार मोहबत सां थो ॻाल्हायां। मां लजी थो थियां पियो, यकीन कयो। तव्हां ॻाल्हायो त मूंखे सम्झ में नथो अचे मां छा कयां। एॾो प्यार मूंखे छो ॾिनई। हा नाज़रीन, वज़ीर आज़म सभ खां पहिरियां त अॼु कीअं था महसूसु कयो? थोरो ख़याली कुर्सी आहे, कीअं थो महसूसु करे? साईं गर्मी आहे। गर्मी आहे न? हा, मूंखे थोरो माहौल थधो। कुर्सी गरम आहे, कुर्सी गरम आहे, पट पट आहे, छिक छिक आहे, प्रेशर वॾो अची वियो। जीअं मां हिते वेठुसि न, मूंखे सभु जलसा यादि अची विया केरु किथे वेठो आहे। सियासी पार्टी चूज़ करण लाइ जेकॾहिं शेर दिलि गाहो वज़ीर आज़म हुजे हा त हुन जी बॉडी में सियासी पार्टी चूज़ करण में मर्दनि जी अक्सरियत वधीक हुजे हा या औरतुनि जी? मुंहिंजे ख़्याल में त मर्दनि जी वधीक हुजे हा। उनजी वजह? उनजी वजह इहा हुजे हा जो मर्द जेको आहे न उहो थोरो ज़हनी तौर ते ऐं दिमाग़ी तौर ते माना उन में हिकिड़ी आहे शइ बुर्दबार आहे। औरत कननि जी कची थींदी आहे। जेकॾहिं माना कंहिं ॿी पार्टी वारा थोरो चए भई पर हिते त के औरतूं बीठियूं आहिनि ऐं मर्द वेही। हा असां नवां थियाऊं साईं, असांखे ख़बर न आहे। हिते त के अहिड़ियूं औरतूं जेके मज़बूत बीठियूं आहिनि, चङा भला मर्द वेही, ऐं के अहिड़ियूं औरतूं आहिनि जेके वीचारियूं सियासत में कमु कनि थियूं ऐं पंहिंजे बुर्दबारी सां बीठियूं आहिनि ऐं न। मां ईअं नथो चवां त सभु मर्द हूंदा। जेकॾहिं वज़ीर आज़म हुजो आहे, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जी सीटुनि सां गॾिजी तव्हां पंहिंजी हिकिड़ी हुकूमत ठाहियो आहे ऐं का पार्टी तव्हांखे ब्लैकमेल करे आहे, जीअं कॾहिं कॾहिं ॿुधण में ईंदो आहे त फलाणी हाणे पार्टी चए थी असां इस्तीफ़ा ॾींदासीं, बसि सीटूं उन्हनि जूं ख़तमु थी वेंदियूं त वज़ीर आज़म खे ख़तरो हूंदो आहे। ईअं जेकॾहिं कोई ब्लैकमेल करे आहे शेर दिलि गाहे खे, शेर दिलि गाहे खे, त शेर दिलि गाहो छा करे आहे? मां कोशिशि कयां त उन्हनि जा मुतालबा जेके जाइज़ आहिनि पूरा कयां। बाक़ी हाणे चवंदा सफ़ा लहो मां पंहिंजो मुदो पूरो कयां, डीठ थी वेही रहां।
बेहयाई बादशाही आहे, ॿुधो अथव न? सवाल तव्हां शायदि सम्झो न, ख़ैर हाणे मां ॿियो सवाल तो ॿिए सवाल ते थो चां। नशरियात जो वज़ीर जेकॾहिं शेरदिल गाओ वज़ीर आज़म हुजे हा त कंहिंखे करे हा? नशरियात जो हा, सोराब ज़ुमरे खे। सोराब सुमरो खे करे। उनजो वॾो फोकस हूंदो आहे, फलाणी ख़बर आहे, हीअं चयो आहे, माना दुनिया जी जेका ॻाल्हि कर उनखे ख़बर आहे, उनजो सॼो माना उहो तफ़सील उहो ॿुधाए छॾींदो आहे। तव्हां रुॻो हिकिड़ी हिंट ॾेई छॾो, यार फलाणी जॻह ते ईअं, हा न उहो ईअं थियो आहे न, हिननि जो ईअं थियो। इहा हिकु बहितरीन ॻाल्हि आहे त हू हर वक़्तु अपडेट ख़बर हूंदी आहे। ऐं ॾींहं राति तव्हां राति जो 3 वॻे मैसेज कयो या ॾींहं जो 3 वॻे मैसेज कयो, तव्हांखे रिप्लाई ईंदी। नशरियात 24 कलाक हलाइणी आहे न साईं। पूरी दुनिया जी क़ौमूं सकाफ़त सां सुञातियूं वेंदियूं आहिनि। शेरदिल गाहो जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे हा त सकाफ़त जो वज़ीर कंहिंखे करे हा? साईं मां सकाफ़त जो वज़ीर जेके पंहिंजा आर्टिस्ट आहिनि उन्हनि मां जेको ॾिसां पियो हिन वक़्तु त अलीगुल मला जेको आहे सकाफ़त खे ॾाढो असांजे खे फॉलो सभु कंदा आहियूं, पर हुन जेको माना जेको छत ते नलको हयो आहे न, ॻोठु छॾे आयो नलको न छॾियई, मां उनखे ई कयां। इहो माना पका सकाफ़त सां प्यारु कंदड़ माण्हू हूंदा आहिनि, जेको माहौल पोइ हिते छॾे ईंदा आहिनि उहे ई वरी शहर में अपनाईंदा आहिनि अची। मुंहिंजे नज़र में अलीगुल मला बेस्ट हुजे हा। माना अलीगुल मला खे हिन शेरदिल गाए सकाफ़ती मिनिस्ट्री ॾेई छॾी। असांखे बि कॾहिं कॾहिं शयूं ॾींदो आहे कुझु। हा न, हा इन इहे केॾो था पिया माना। हा, मां बि इन करे त कयो न, मां चयो हाणे संगत जो सफ़ा माना ईअं थोरो कुझु ॾींदा वठूं। मुल्क जो निज़ाम बीहारण लाइ कानून सभ खां वधीक ज़रूरी हूंदो आहे, ऐं जिथे कानून सख़्तु हूंदो आहे उहे मुल्क बि तरक़ी कंदा आहिनि। सही। ईअं ई जेकॾहिं शेरदिल गाहो वज़ीर आज़म हुजे हा, अलाह न करे पर मन जेकॾहिं हुजे हा, ठीकु आहे, त कानून जो वज़ीर कंहिंखे करे हा? वन एंड ओनली गामू। गामू खे कानून जो वज़ीर? कानून जो वज़ीर कयां, छो जो हुअं ई टोड़ूं त आहिनि असांखे, इन खां वधीक कानून जा धचिया कोन थो उॾाए सघे। मां चवां थो हीअं गामू वज़ीर हुजे, हे वधीक तव्हां सुञाणो हुन जी तबियत खां वाक़ुफ़ु हो, जेको माना उन खां पोइ कानून हूंदो न उहो आख़िरी हूंदो। हिन दफ़े मां सोचां पियो त वज़ीर आज़म जी कुर्सी न रखां। हा न? हा, मां सोचां पियो। फाइनेंस मिनिस्टर कंहिंखे कयो आहे जेकॾहिं? फाइनेंस मिनिस्टर हा, ऑप्शन ॿॉप्शन को ॾे, मुंहिंजी संगत घुटी वई, सभु वज़ारत विराए छॾियूं आहिनि। फाइनेंस मिनिस्टर में जेकॾहिं कैसर निज़ामाणी आहे, सही, सलाहुद्दीन तुनियो आहे ऐं अहमद मैमून आहे, त मां सलाह साहब खे कयां। सलाह साहब खे फाइनेंस मिनिस्टर कयो आहे। हीअ उहा मिनिस्ट्री ही जेका तव्हां तकड़ि करे ॾेई छॾी कंहिंखे, हाणे आई आहे उहा मिनिस्ट्री। फॉरेस्ट मिनिस्टर कंहिंखे कयो आहे? फॉरेस्ट मिनिस्टर कंहिंखे कयां? फॉरेस्ट मिनिस्टर पोइ जेको तव्हां 2 ऑप्शन उन्हनि मां राया आहिनि न, फॉरेस्ट मिनिस्टर जो कमु छा आहे? उहो ॿाहिरी दुनिया सां डीले। ही उहो न, हे जंगलात, जंगल। अच्छा, फॉरेन मिनिस्टर मां पियो सम्झां जंगलात जो। यार इहो मां गामो खे ॾियां, पर हाणे मसइलो इहो आहे त मां हुनखे हिकिड़ी ॾेई छॾी आहे, हिनखे जंग में चरे ॾिजे बाबा लुट। बेस्ट एक्टर जो अवॉर्ड ॾिनो वञे हा, तव्हां कंहिंखे ॾियो आहे? मुंहिंजे हिसाब सां त अगरि ॾिठो वञे त सलाहुद्दीन तुनियूं, उन खां वधीक बेस्ट एक्टर मूंखे ॿियो नज़र न आयो आहे पाकिस्तान लेवल ते। हिन वक़्तु जेके मौजूदा ज़िंदा अदाकार आहिनि, काफ़ी त लेजेंड आहिनि, उहे गुज़ारे बि विया। बहितरीन। ऐं सलाहुद्दीन तुनियो साहब बिल्कुलु बेस्ट एक्टर जे लाइक़ु आहिनि, बिल्कुलु तमामु इहो बहितरीन। सॼे कैरियर में इहो सुवालु ॾाढो भलो जवाबु। बजट जो अहम हिसो जेको आहे उहो कहिड़े कम में लॻायो आहे? बजट जो अहम हिसो कहिड़े कम में लॻायां? यार मां आर्टिस्ट आहियां त मां सभ खां पहिरियां त असां जेको हीउ कल्चर डिपार्टमेंट आहे इन में लॻायां, छो जो असांजा आर्टिस्ट जेके आहिनि न, जेको ॾिसूं था पियो ओवरऑल रोज़ु रड़ियूं रोज़ु दाहूं आहिनि, बाक़ी हर को पंहिंजा कढी थो वञे कमु, अदाकार रहिजी था वञनि फनकार। बाक़ी त ॾिसो पिया मुल्क में जेको जंहिं डिपार्टमेंट में आहे, बाक़ी डिपार्टमेंट में त पघारियूं फिक्स आहिनि, उन्हनि खे मिलनि थियूं पियूं न, अदाकारनि खे छा थो मिले? इहे प्रोग्राम आहिनि कल्चर जा, शोज़ वग़ैरह, ॿियो टे मां थोरो माना रोज़ी कनि पिया। जंग जेकॾहिं लाज़मी थी वञे हा, ऐं ॿियो को हल ई न आहे, मुल्क जी इज़त आन जो मसइलो हुजे हा, त जंग करे हा? साईं नाराए तकबीर।
अल्लाहु अकबर। जेकॾहिं माना को आहे ई कोन ऑप्शन त पोइ त नारो हणणो पवंदो न। बहितरीन वज़ीर आज़म जी कुर्सी ते बि साईं जन वेठा ऐं साईं जन सवालनि जा जवाब ॾिना। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ शेर दिल गाओ खे विहारींदासीं। शेर दिल गाओ जी कुर्सी ते काॾे बि वञिजो, मूंसां गॾु ई रहिजो। केरु वेंदो कुर्सी ते? वेलकम बैक नाज़रीन। केरु वेंदो कुर्सी ते प्रोग्राम में शेर दिल गाहो वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेठो, जेको हाणे मां चवंदुमि त जल्दी में उथी अचे पंहिंजे शेर दिल गाहो जी कुर्सी ते वेहे त हे बि ॾाढा नुक़सान कंदो। अञा अॻे असां पोइते विया आहियूं, हिन ॾाढियूं किनियूं मिनिस्ट्रियूं विरायूं न, कढो था सो हीअं न त वरी चओ त बाबा मां निकितुमि त अञा ख़तरनाक थी वेंदुमि। सो अचो शेर दिल गाहो। मां पंहिंजी कुर्सीअ ते आयमि, अञा ख़तरनाक थी वेंदुमि। चलो ठीकु आहे, घड़ी खनी सही, मज़ा अथव ताज़ी। शेर दिल गाहो जो जेको नालो आहे, शेर दिल कंहिं रखियो? शेर दिल कंहिं रखियो? मुंहिंजी वालदा रखियो छो हुयो। रखी? उन वक़्तु शायदि को माना हू कंफ्यूज़ हुया या माना माना सभु ॿिलियूं हूं छा उते? असल में छा आहे जो ॻोठ जो माहौल हुयो उते, जॾहिं मां पैदा थियो आहियां तॾहिं मुंहिंजो जेको वाल साहब हो धनार हूंदो त उन खां पोइ इहो मालवंद माण्हू हूंदा त हुननि खे जानवर ई ज़हन में हुया। वाह, मां जो पैदा थियुसि त भलो जानवर हुननि खे शेर ई लॻो, न त हो कुतो ॿिलो बि रखी विया था हूअं ॿिया आहिनि अहिड़ा रखियल अथनि? न, शेर ई आहे? मां हिकिड़ो ई आहियां जी, जानवरनि में मां हिकिड़ो आहियां ओड़े ॻोठ में। ॾाढो ज़बरदस्त जवाबु आहे। मज़ाक पई जाइ ते त वाक़ई हिननि जो वालिद साहब, ऐं इहा तमामु हिकिड़ी प्राउड, मां फ़ख़्रु कंदो आहियां त तव्हां हिकिड़े ग़रीब घराणे सां तालुक़ु रखो ऐं पोइ तव्हां पंहिंजी क़ाबिलियत सां अॻिते वधो, त इहा वाक़ई शेर तुंहिंजे लाइ तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं नालो बाबा रखियो आहे शेर दिल। ऐं हक़ीक़त आहे हर पीउ जे लाइ पंहिंजो पुटु ईअं चाहींदो आहे त हीउ शींहुं। मां तव्हांखे ॿुधायो शींहुं हिकिड़ो जिन माण्हुनि जो गुज़र सफ़र सॼो इन ते आहे, घरेलू जेको आहे माल जंहिंखे चवंदा आहियूं पाण, त उन्हनि जे ज़हन में जानवर ई उन वक़्तु घुमंदा। तालीम किथे हासिलु कई आहे? तालीम मां पंहिंजे ॻोठ में हासिलु कई, प्राइमरी स्कूल हुयो। उन खां पोइ तक़रीबन साल ॾेढ प्राइवेट स्कूल में वियमि, पर उते ॾाढी मार हूंदी, माना पीरियड हलंदा न, हर अधु कलाक खां पियो नओं। केतिरी तालीम केतिरी आहे? मैट्रिक। मैट्रिक तालीम थियल आहे, उन खां अॻिते न पढ़िया? उन खां अॻिते न पढ़ी सघियुसि। इन जे करे न पढ़ी सघियुसि जो हुन हिकिड़ो मां प्रोग्राम ॾिठो हुयो मोइन अख्तर साहब जो, उन में हुन पुछियसि आपकी तालीम कितनी है? अनवर मकसूद चीज़ मिडिल। चई आगे क्यों नहीं पढ़े? पीछे कोई पढ़ाने वाला ही नहीं था। असांखे अॻिते को पढ़ाइण वारो ई कोन हो, सेल्फ मेड हुयासीं, जेतिरो पढ़ी सघियासीं। वरी पोइ निकिरी आयासीं कराचीअ, त पोइ मैट्रिक करे मां कराचीअ निकिरी आयो आहियां। घर में केरु केरु आहिनि भाती में? घर में मुंहिंजा 2 भाइर आहिनि, 2 सिस्टर आहिनि, मैरिड आहिनि, ऐं माउ आहे, उहा माशाअल्लाह ज़िंदा आयल आहे, हुनखे शादी थियल आहे? हा, शादी थियल आहे। ॿार घणा आहिनि? ॿार न आहिनि। घणा साल थिया आहिनि शादी खे? तक़रीबन कोरोना असांखे लॻी। कोरोना जे पहिरें हफ़्तनि में जेको पहिरियों पीरियड गुज़रियो उन्हनि में। ॿार अञा डिॼी विया त कोरोना आहे नथो अचां? बसि नसीब जी ॻाल्हि आहे इहो त। अच्छा, नसीब जी ॻाल्हि आहे। या हिकिड़ा माण्हू पाण न चाहींदा आहिनि त हाली ॿार न न न न ॿारनि खे केरु न चाहींदो। अच्छा, न घणा न हूंदा आहिनि जेके न चाहींदा आहिनि। इहो त वरी पोइ। शेर दिल गाहो कराची में कॾहिं खां आयो आहे? कराचीअ में मुंहिंजो अचणु थियो आहे तक़रीबन 2006 में। 9th क्लास में मां एडमिशन कराए, रेगुलर स्कूल कोन कयो, निभाग हुयो, मां कराची निकिरी वियुसि। त उन खां पोइ वरी अचु वञु रहियो आहे, ईअं न आहे त मुसलसल मां कराची में रहियो आहियां। वरी घणो टाइम दोस्तनि खे ॾींदा आहियो, फैमिली खे ॾींदा आहियो? घणो टाइम दोस्तनि खे। दोस्तनि खे? छो जो फैमिली मुंहिंजी ॻोठ रहंदी आहे, मां हिते कराचीअ में रहां थो, कराचीअ में दोस्त। ॻोठ जॾहिं वेंदा आहियो त घणो टाइम फैमिली खे ॾींदा आहियो? उते कंहिं पढ़िया? उते बि दोस्तनि खे। उते बि दोस्तनि खे। पोइ कूड़ छो पिया ॻाल्हायो हुते त मां ॻोठ थो रहां, हिते थो रहां, ॻोठ आहे फैमिली? एक्सक्यूज़ मी, मां कूड़ न ॻाल्हायो, त मुंहिंजी फैमिली ॻोठ आहे, त मां दोस्तनि खे घणो टाइम ॾींदो? त ॻोठ बि वञो था त बि चओ था त माना मां दोस्तनि खे टाइम ॾींदो आहियां। ॾिसो न, ॻोठ वञूं था जॾहिं, हिकिड़ी शइ आहे त माना जेको ॻोठ वारो माहौल आहे न, उते बि दोस्त जेके आहिनि बचपन जा यार कॾहिं कॾहिं मिलंदा आहिनि। पोइ ईअं आहे जो बचपन जो बेस्ट फ्रेंड केरु आहे? मुंहिंजे बचपन जो जेको बेस्ट फ्रेंड आहे उनखे असां ॻोठ में प्यारो चवंदा आहियूं, नालो हुनजो रियाज़ गाहो आहे।
उन सां गॾु मुंहिंजो इलाही बचपन गुज़रियो आहे ऐं उन मां इलाही उनजी का अहिड़ी सुठी ॻाल्हि जेका तव्हांखे लॻंदी हुजे त इहा ॻाल्हि सुठी अथसि ऐं उनजी का किनी ॻाल्हि जेका तव्हांखे लॻंदी आहे किनी ॻाल्हि अथसि? सही ॻाल्हि इहा आहे त हुनजी मां अगरि जेकॾहिं हिते मां कॉमेडीअ में कमु कयां थो न, जेको सेंस ऑफ ह्यूमर आहे न मूंखे उन माण्हूअ खां मिलियो। उनजो जेको ह्यूमर आहे उहो वॾो तेज़ आहे। पोइ बसि उनखे मोकिलियो, तव्हां छो था अचो? हू नथो अचे, मां वॾा हुनखे इलाज कया, यार तूं अचु यार, मां उन खां सिखियो आहे बचपन में मज़ाक अच्छा ऐं पंच या जेको माना जो जुमिलो छॾणु, टाइमिंग जेका आहे सुठी ॻाल्हि हुनजी इहा आहे। ऐं उनजी का ख़राबु ॻाल्हि जेका तव्हांखे लॻंदी हुजे? ख़राबु ॻाल्हि इहा अथसि त माना ॻोठो न निकितो। मूंखे ख़बर कहिड़ी लॻी? हा तव्हां सां संगत अथसि। हो हिन ते हाणे फ़कुरु फील कंदो आहे, पर माना उहो ॻोठा न निकिरी सघे। जे ॻोठा निकिरे हा त हिन महिल माना हिकिड़ो लिमिटेड जेको आहे हिनजी लाइफ ॻोठ में। मीडिया इंडस्ट्री में बेस्ट फ्रेंड केरु अथव? मीडिया इंडस्ट्रीअ में बेस्ट फ्रेंड त मुंहिंजा तव्हां ई आहियो, उन खां पोइ अलीगोल ऐं सुराब वारा, या बसि जेके आहिनि, जेके पाण आहियूं ॿ टे। पंहिंजी त गैदरिंग जी ख़बर बि अथव, हरूभरू सुवालु कयव। इन फ्यूचर तव्हांजी छा प्लानिंग आहे? अरे इन फ्यूचर का प्लानिंग त कोन्हे, नसीब आहे, अॻिते ॾिसूं अलाए छा हिन हलाए त अलाए काॾे ज़िंदगी वठी वेंदी। बाक़ी प्लानिंग त कोन कई। माज़ी खे घणो यादि कंदा आहियो या एट प्रेज़ेंट में लॻल हूंदा आहियो या फ्यूचर जे लाइ कुझु प्लान कंदा आहियो? वक़्तु घणो किथे लॻाईंदा आहियो? माज़ीअ खे मतिलबु विसारियो कोन्हे उहो, बाक़ी हाणे डेली माज़ीअ खे वेही यादि कोन कंदो आहियां। विसारियो कोन्हे त मुंहिंजो वक़्तु कीअं गुज़रियो उहो सभु कुझु यादि आहे। कहिड़ा दोस्त माज़ीअ में मूंसां गॾु रहिया, कहिड़ा मुश्किल टाइम में, कहिड़ा सुठनि हालातनि में गॾिया। प्रेज़ेंट जेको आहे हुन ते कमु कयूं था, बाक़ी फ्यूचर अलाह जे हथ में आहे। दुश्मनी बि कंदा आहियो कंहिंसां? दुश्मनी मां कई त कंहिंसां कोन्हे, बाक़ी हाणे पाण ई पैदा थी वेंदा आहिनि, उहा हिकिड़ी ॿी शइ आहे। फ्लर्ट्स कंदा आहियो छोकिरनि सां? तक़रीबन कयो? ऐं फेल थींदो आहियां मां। फेल थींदा हो? हा। कंहिं छोकिरी खे प्रपोज़ कयो? प्रपोज़ कयो। कंहिंखे कयो? नालो न ॿुधाईंदुसि। ठीकु आहे, वॾा जहिड़ा थींदा। मां चयो मथां टरड़ा पकड़े ॿुधाए वञे। एॾो बि न आहियां। अच्छा, प्रपोज़ कयो। कयो। रिप्लाई छा आयो? रिप्लाई पेंडिंग में आहे। तव्हांखे कॾहिं कंहिं छोकिरी प्रपोज़ कयो? हा। बंदि कर प्रोग्राम। बाबा ॻाल्हि ॿुध, तूं गॾु घणो मां मञा थो बाबा, विच में तूं न मिलियो आहे न यको, हे वॾो कमु थी वियो आहे विच में। सुराब खां हवाल वटि। ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु थींदो आहे हर माण्हू जो न जी। हीउ हिकिड़ो सुवालु तव्हां खां नंढे हूंदे खां माण्हू कंदा हूंदा, पर असांखे जवाब जी सही ख़बर न हूंदी आहे। जीअं जीअं माण्हू मेच्योर थींदो आहे, पोइ माण्हू खे मक़सद जी ख़बर पवंदी आहे। ज़िंदगी जो को हिकिड़ो मक़सदु थींदो आहे माण्हू जो, तव्हांजो को आहे मक़सदु? मुंहिंजो जेको मक़सदु आहे ज़िंदगीअ जो त सभ खां पहिरियां त इहो आहे, मां जंहिं बैकग्राउंड खां आयो आहियां पोयां, त उते मुंहिंजो जेको ॻोठु आहे बेसिकली, मां इहो ऑन एयर थो चवां त उन में का बि फैसिलिटी कान्हे की उन ॻोठ में। न त पाणी मिठो आहे पीअण जो, उते मिठे हिन दौर में बि असां खैरपुर डिस्ट्रिक्ट ऐं बिजली कोई 2 कलाक बि न हलंदी आहे, रोड रस्ता बि ख़तमु आहिनि, का बि माना गवर्नमेंट जी गैस वग़ैरह कुझु बि कोन्हे, बम लॻल आहे। त हिन महिल बि अगरि जेकर तव्हां ॻोठु हलंदो, तव्हां चवंदो कीअं था रहो पिया। मां जी ज़िंदगीअ में अगरि मां कुझु करणु चाहियो ॻोठ जे लाइ, अगरि 1 या 2 स्कीम अहिड़ी जेका मां वठी ॾेई सघियमि ॻोठ वारनि खे, त इहो मां करे सघां थो। तमामु ज़बरदस्त शेर, बहितरीनु मक़सदु आहे ऐं तमामु सुठो, तमामु सुठनि सवालनि जा जवाब ॾिना। औरत जी कुर्सी ते शेर वेठो, वज़ीर आज़म जी कुर्सी ते ऐं पंहिंजी शेर दिलगाहो जी कुर्सी ते। ॻोठ जो माण्हू आहे, ॻोठ जो माण्हू हिकिड़ी स्ट्रगल कई आहे। हर माण्हू पंहिंजे हिसे जी पंहिंजी महिनत सां तरक़ी कंदो आहे ऐं दुआ कयूं त हीअ जेकॾहिं जंहिं मक़सद में आहे ज़िंदगी जो उहो पूरो करे। नाज़रीन, प्रोग्राम जो हिते वक़्तु ख़तमु आहे। वरी नेक्स्ट वीक हैदर क़ादरी कंहिं बहितरीनु महिमान सां गॾु अव्हां जे साम्हूं हाज़िर थींदो। केरु वेंदो कुर्सी ते प्रोग्राम में। तेसिताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़।